पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ लाही चयो आहे त नून लीग जी फिल्म नाकाम थी वई आहे। चइनी सूबनि जूं असेंबलियूं हिक पेज ते आहिनि। जारी कयल बयान में चौधरी परवेज़ लाही जो चवणु हो त चूंड थींदी त रुगो वफ़ाक़ में असांजो मुद्दो रहियल आहे। संदसि चवणु हो त सूबाई असेंबलियूं टोड़ण बाबति सभिनी सां ॻाल्हाईंदा। ख़बर अवां सां शेयर कई पिया। पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ लाही चयो आहे त नून लीग जी फिल्म नाकाम थी वई आहे। चइनी सूबनि जूं असेंबलियूं हिक पेज ते आहिनि। ख़बर अवां सां शेयर कई पिया। पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ लाही चयो आहे त नून लीग जी फिल्म नाकाम थी वई आहे। चइनी सूबनि जूं असेंबलियूं हिक पेज ते आहिनि। जारी कयल बयान में चौधरी परवेज़ लाही जो चवणु हो त चूंड थींदी त रुगो वफ़ाक़ में असांजो मुद्दो रहियल आहे। संदसि चवणु हो त सूबाई असेंबलियूं टोड़ण बाबति सभिनी सां ॻाल्हाईंदा। आगाह कई पिया अवां खे। पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ लाही जो चवणु आहे त नून लीग जी फिल्म नाकाम थी वई आहे। चइनी सूबनि जूं असेंबलियूं हिक पेज ते आहिनि। जारी कयल बयान में चौधरी परवेज़ लाही जो चवणु आहे त चूंड थींदी त रुगो वफ़ाक़ में असांजो मुद्दो रहियल आहे। संदसि चवणु हो त सूबाई असेंबलियूं टोड़ण बाबति सभिनी सां ॻाल्हाईंदा। पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ लाही चयो आहे त नून लीग जी फिल्म नाकाम थी वई आहे। चइनी सूबनि जूं असेंबलियूं हिक पेज ते आहिनि। जारी कयल बयान में चौधरी परवेज़ लाही जो चवणु हो त चूंड थींदी त रुगो वफ़ाक़ में असांजो मुद्दो रहियल आहे। संदसि चवणु हो त सूबाई असेंबलियूं टोड़ण बाबति सभिनी सां ॻाल्हाईंदा। ख़बर अवां सां शेयर कई पिया। पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ लाही जो चवणु आहे त नून लीग जी फिल्म नाकाम थी वई आहे। चइनी सूबनि जूं असेंबलियूं हिक पेज ते आहिनि। जारी कयल बयान में चौधरी परवेज़ लाही जो चवणु आहे त चूंड थींदी त रुगो वफ़ाक़ में असांजो मुद्दो रहियल आहे। संदसि चवणु हो त सूबाई असेंबलियूं टोड़ण बाबति सभिनी सां ॻाल्हाईंदा। पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ लाही चयो आहे त नून लीग जी फिल्म नाकाम थी वई आहे। चइनी सूबनि जूं असेंबलियूं हिक पेज ते आहिनि। जारी कयल बयान में चौधरी परवेज़ लाही चयो त चूंड थींदी त रुगो वफ़ाक़ में असांजो मुद्दो रहियल आहे। संदसि चवणु हो त सूबाई असेंबलियूं टोड़ण बाबति सभिनी सां ॻाल्हाईंदा। पंजाब असेंबली जे स्पीकर चौधरी परवेज़ लाही चयो आहे त नून लीग जी फिल्म नाकाम थी वई आहे। चइनी सूबनि जूं असेंबलियूं हिक पेज ते आहिनि।